नाज़रीन, ज़रई यूनिवर्सिटी जे उस्तादनि जी तंज़ीम साउटा जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास खैरपुर कॉलेज जे उस्तादनि खे पूरी पघार न मिलण ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान। ज़रई यूनिवर्सिटी जे उस्तादनि जी तंज़ीम सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन साउटा जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास सदर डॉक्टर फहद खोसे जी सदारत में थी गुज़रियो, जंहिं में जनरल सेक्रेटरी ख़ालिद हुसैन टालपुर, डॉक्टर जावेद गाडेही, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर सुहेल ओठो, डॉक्टर गुलाम मुश्तबा खुश्क, असगर राजपर, डॉक्टर इब्राहिम कुबर, डॉक्टर उर्स मीरजत, डॉक्टर कविता तबसुम शिरकत कई। इजलास में खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे उस्तादनि खे अणपूरी पघार मिलण जी सख़्त मज़म्मत कंदे अॼु ज़रई यूनिवर्सिटी ऐं उन सां लाॻापियल कॉलेजनि में कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो। इजलास में उस्तादनि सां कयल मुआहदनि ते अमल न करणु, मुख्य कैंपस में नई तामील कयल इमारतुनि जी छित किरण ऐं हेल्थ इंश्योरेंस जो मसइलो हल न थियण ते सख़्त मज़म्मत कंदे कावड़ जो इज़हार कयो वियो। इजलास में इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो त इमारत जी छित किरण वारे मामले जी आला सतही जांच कराए उस्तादनि जे जाइज़ मसइलनि खे हल कयो वञे। ॿी सूरत में मसइलनि जे हल लाइ भरपूर जिदोजहद कई वेंदी।